इमरान खान के रिलीफ ॾेई पुलिस जी रिट जो क़त्ल कयो वियो। जंहिं शख़्स जे घर मां बंदश पियल तंज़ीम जा माण्हू ऐं हथियार निकिता, उहो सरेआम रियासत खे चैलेंज करे रहियो आहे। आइन ऐं कानून खे पंहिंजे जूते बराबरि सम्झे थो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पीटीआई चेयरमैन इमरान खान खे दहशतगर्द करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त इक़्तिदार खसजण बाद इमरान खान चरियो ऐं दहशतगर्द बणिजी चुको आहे। चोरनि जो जवाब न हुअण ते इमरान खान समूरे मुल्क में बाहि लॻाए रहियो आहे। इमरान खान गुज़िरियल ॾींहुं जतन ऐं हथियारबंद माण्हुनि सां गॾु ज़मान पार्क खां इस्लामाबाद पहुतो। अदालतुनि ते पथराव ऐं पेट्रोल बमनि सां हमला कंदड़ शख़्स खे गाॾी में हाज़िरी लॻाइण जी इजाज़त ॾिनी वई। दादुले खे ख़ासि रिआयत ॾेई कानून जी हुकुमरानी क़ाइमु नथी करे सघिजे। इमरान खान जी इस्लामाबाद जी अदालत में पेशी दौरान थियल हंगामनि जो केस दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल। सीटीडी थाणे ते दाख़िल कयल केस में इमरान खान, असद उमर, मुराद सईद, आमिर कयानी, शिबली फराज, उमर अयूब, अली नवाज़ एवान ऐं हसान न्याज़ी समेत पीटीआई जे अॻवाननि ऐं कारकुननि समेत 17 ॼणनि खे नामज़द कयो वियो। पुलिस मूजिबि एफआईआर में दहशतगर्दी, भञ-ड्राह, मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण समेत 10 कलम शामिल कया विया। एफआईआर जे मतन मूजिबि इमरान खान तय कयल रूट्स बदिरां ॿिए रस्ते तां लश्कर सूदो इस्लामाबाद में दाख़िल थियो। इमरान खान जी जुडिशल कॉम्प्लेक्स में पेशी दौरान पीटीआई कारकुननि हिकु एसएसपी समेत 52 अहलकारनि खे ज़ख़्मी कयो। इस्लामाबाद पुलिस पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में चकरनि दौरान थियल नुक़सान जा तफ़सील जारी करे छॾिया। तर्जमान मूजिबि पीटीआई कारकुननि जे पथरां ऐं तशदद में एसएसपी ऑपरेशन मलिक ज़फर जमील, एसपी सदर नौशहरमान अली, एसपी रूरल हसन जहांगीर ऐं एसपी प्लान एंड पेट्रोल डॉक्टर समीर समेत 52 अहलकार ज़ख़्मी थिया। तर्जमान मूजिबि एसएचओ गोलड़ा जी गाॾी समेत 4 गाॾियुनि खे बाहि ॾिनी वई। मजमूई तौर ते इस्लामाबाद पुलिस जे 12 ऐं एफसी जे 3 गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो। पंजाब कांस्टेबलरी जे 2 गाॾियुनि जा बि शीशा टोड़िया विया। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ रियासत खां पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। सोशल मीडिया ते हिकु वीडियो जारी कंदे मरियम नवाज़ चयो त हिन वीडियो खे ॾिसी हक़ीक़त खे नज़रअंदाज करणु ॾुखियो आहे। ही सियासी कारकुन न पर तरबियत याफ़्ता दहशतगर्द आहिनि, जंहिंजी इमरान खान सदाईं हिमायत कई आहे। सबूत साम्हूं आहिनि। उन खां अॻु घणी देरि थी वञे, रियासत खे कार्रवाई करणु घुर्जे। पीटीआई पारां लाहौर ज़मान पार्क में ऑपरेशन कंदड़ पुलिस अफसरनि खिलाफ़ केस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो। फवाद चौधरी चयो आहे त अदालती हुकुमनि खे हवा में उॾाइण नाक़ाबिले माफ़ी आहे। लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे हवा में उॾाए पुलिस इमरान खान जे घर में दाख़िल थी चादर ऐं चौधी वारी तक़दस पायमाल कयो वियो। हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले ते पहिरो ॾे गैरकानूनी ऑपरेशन कंदड़ ऐं तशदद में मुलविस पुलिस अमलनि खिलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। लाहौर में इमरान खान जे घर ज़पारक मां गिरफ़्तार पीटीआई जे 102 कारकुननि जो हिकु ॾींहुं लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस पीटीआई कारकुननि खे ड्यूटी मजिस्ट्रेट जे आॾो पेश कयो। अदालत कारकुननि जो हिकु ॾींहुं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे खेनि सुभाणे एटीसी में पेश करण जो हुकुम ॾिनो। ज़मान पार्क आॾो ऑपरेशन दौरान पुलिस ते थियल हमले जो वधीक केस दाख़िल, दहशतगर्दी जा कलम शामिल। एफआईआर में पीटीआई जे 102 कारकुननि खे नामज़द कयो वियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पर PSL 8 जी शानदार कामयाबी ते वधायूं। ट्वीट कंदे शहबाज शरीफ़ चयो त PSL जी कामयाबी ते सिंध ऐं पंजाब जे वॾनि वज़ीरनि समेत कानून लागू कंदड़ इदारनि ऐं हिसो वठंदड़ टीमुनि जो थोराइतो आहियां जन इवेंट खे कामयाब कयो। क्रिकेट शौक़ीननि जो बि इवेंट जी कामयाबी में अहम किरदार आहे। सखर खां निकतल SUP जो प्यादल मार्च अॼु पंहिंजी आख़िरी मंज़िल कराची प्रेस क्लब पहुचंदो। काफ़िले खे राति बलोच पुल वटि तरसायो वियो। कराची प्रेस क्लब आॾो मार्च खे सैद जलाल मेमूचाए सैद ज़ैन शाह समेत ॿिया अॻवान ख़िताब कंदा। SUP जो प्यादल मार्च 15 फरवरी ते सखर मां निकितो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ॿोॾि मुतासिरनि जा अहंज ॿीणा करे छॾिया। कंडियारे में घर जी छत किरण सबबि हिक ॿाड़ी फौत। बरसाति सबबि कणक बसर गिदरे हिंदाणे ऐं ॿियनि फसलुनि खे कापारी धक। नारो में कणक जो तयारु थियल फसल तबाह थी वियो। आबाद घरनि जा 2 हथ मथे ते अची विया। कशमोर गुडू नारो कंडियारो पनो आकिल मदेजी सन सकरन न्यू सैदाबाद ऐं ॿियनि शहरनि में वसकारो। खीरथर जी जाबलू पट्टी में वसकारे बाद नई गाज समेत ॿियूं नयूं वही आयूं। केतिरनि ई ॻोठनि जो जोही ऐं दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां डिजिटल आदमशुमारी वधंदड़ महांगाई ऐं बदअमनी ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। बठोरो वाराहे नवकोट ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि चयो आहे त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे, जंहिंखे नाकाम बणायो वेंदो। उबावड़े जो रावती जे कचे में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो। 20 ॾींहं अॻु अगवा थियल पंजाब वासी नव मंगणार बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि चिनौट वासी नव मंगणारनि खे बाज़ियाब करायो वियो। बाज़ियाब थियलनि में शफ़क़त अली, तैबुल रहमान, इस्माइल, बिलाल, नौमान, मोहम्मद कोबर, मुश्ताक ऐं ॿिया शामिल आहिनि। ऐं क़ौमी टीम जे अॻूणे शाहिद आफ़रीदी इमरान खान बाबति मीडिया ते हलंदड़ पंहिंजे बयान जी सख़्ती सां तरदीद करे छॾी। सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कंदे शाहिद आफ़रीदी चयो त मुंहिंजो सियासत सां को बि वास्तो न आहे, मूंखे गंदी सियासत खां परे रखियो वञे। इमरान खान बाबति हलंदड़ बयान ग़लति आहे। एतिरी हिमत आहे जो इमरान खान खे कुझु बि सां सघां थो।